अचो त हाणे वादीअ झंडे अॻे हलूं था, तव्हांखे नज़ारा ॾेखारियूं था। हे ॾिसो साईं, हिते इहो थींदो अथव, गाॾी ॾिसो न्यूट्रल में आहे पर तॾहिं बि 70 जी स्पीड सां पंहिंजो पाण थी हले पई। हिनखे तॾहिं वादीअ झंड चवंदा आहिनि। ॾिसो पहाड़नि जे विच साईं, वादीअ झंडे वेंदे मदीने खां रस्ते में हे वाटर रिजर्वेयर बि ईंदो आहे। हे पहाड़नि मां पाणी लहंदो आहे। तो अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे तव्हां ठीकु ठाक ख़ैरियत सां हूंदव। साईं मदीने खां तक़रीबन 10 खां 15 किलोमीटर वादीअ झंडे वेंदे रस्ता कुझु अहिड़ा आहिनि, खटिन जा बाग वग़ैरह ऐं चारों तरफ़ पहाड़। साईं ॿिन्ही पासनि ॾे हरियाली ऐं मथो मथो इहे ख़ुश्क पहाड़ मदीने जा। ऐं साईं माशाल्लाह सऊदी गवर्नमेंट एॾा त बहितरीन रोड हाणे ठाहे छॾिया आहिनि, खजनि जा बाग। काथे मां बीही करे तव्हांखे ॾेखारियां। असां वटि साईं खजनि खे अहिड़ो VIP तयारु कंदा आहिनि, पर हिते ॾिसो छा असरु आहे खजनि जो। हे ॾिसो साईं, माशाल्लाह साईं हिन वटि माल जाम आहे। कारकां बसि तयारु थियण ते आहिनि। पर सफ़ाई बसि माल जॾहिं जाम हूंदो आहे पोइ ईअं। असां वटि त सफ़ा 1 नंबर शीशो कमु हूंदा आहिनि। कंहिं वक़्त में साईं असां बि छुआरा ठाहींदा हुआसीं। हे ॻाढ़ियूं कारखान डिॼियूं आहिनि, नालो अलाए छा अथसि, नस्ल ॿियो आहे। पाण वटि त असील ई हूंदो आहे खैरपुर वारी साइड ॾे। वाह वाह साईं, छा त नज़ारो आहे। मदीने में आया आहियूं साईं, अल्हम्दुलिल्लाह। शेयर बाबा शेयर थींदो हले। अचो त हाणे वादीअ झंडे अॻे हलूं था, तव्हांखे नज़ारा ॾेखारियूं था। साईं हे ॾिसो, अमेरिका जा बि पहाड़ ॾिठासीं पर मदीने जा अथव साईं। छा त नज़ारो आहे, सुभान अल्लाह मुंहिंजा मालिक। हिते जे पहाड़ जो साईं रंग ई पत्थर जो कलर ई कारो, डेट सफ़ा रिटो। पर हिते ई साईं वादियुनि में माना चौधारी पहाड़ विच में खजनि जा बाग, छण खजी छण ओॾे परे ताईं साईं, ॿिन्ही पासनि खां खजियूं ई खजियूं। छा त नज़ारो आहे, वाह वाह सुभान अल्लाह। बसि साईं असांजे मालिक जी कुदरत, प्यारे नबी जो शहर मदीनो, छा त नज़ारा। ॿिन्ही पासनि खां खजनि जा बाग। सलाम आहे साईं सऊदी गवर्नमेंट खे। ॾिसो इहे साईं ख़ुशहाली जी निशानियूं अथव। जेके मुल्क पंहिंजे सां सचा आहिनि, अॻिते वधाइण चाहिनि था पंहिंजी क़ौम खे, पंहिंजे मुल्क खे, उहे अहिड़ा नज़ारा तव्हांखे नज़र ईंदा ॿिन्ही पासनि खां साईं। मदीने में आया आहियूं दोस्तो, मदीने पाक में। उन खां 10-15 किलोमीटर वादीअ झंडे वेंदे अहिड़ा रस्ता नज़ारा। कारकनि खे ॾिसो साईं छापरा चाढ़े रखियूं अथऊं। पोइ वरी असांजे जेके ईंदा आहिनि माण्हू, या VIP करे पैकिंग करे, छा त नज़ारा आहिनि साईं, सुभान अल्लाह। वाह वाह। हे साईं अची वियो अल खलील फार्म्स ऐं बेदा वाइल्ड पार्क। पाण बेदा वाइल्ड पार्क ते हलंदासीं।
वाह वाह सऊदी अरब साईं ॾाढो सुहिणो अथव असांखे के चवंदा छड़ा रेगिस्तान आहिनि रेगिस्तान पर हे नज़ारा ॾिसो वाह वाह बारिशुनि जे मौसम में बि छा त नज़ारो हूंदो हिते शेयर बाबा शेयर थींदो हले हेॾो साईं हे घर हुते हुते ॿुधंदा आहियूं न त साईं कम ते वठी विया पोइ झंग में छॾे ॾिनो ॿकरियूं चारियो हे मूंखे लॻे थो उहे नज़ारा अथव हे साईं वादीअ जिन ते रस्तो वेंदे छा त नज़ारा आहिनि वाह वाह साईं हे सऊदी जा रंग ॾिसो वाह वाह साईं वादीअ जिन ते तॾहिं तव्हां वेंदा आहियो न त हे रस्तो ईंदो अथव पूरो नओं ठाहे छॾियो अथव अॼु खां तक़रीबन 2 साल अॻु में आयो हुअमि त रस्तो एॾो न हुयो बहितरीन हुयो पर सिंगल हुयो हाणे डबल ठाहे छॾियो अथऊं ऐं नेशनल पार्क हिनखे कंहिं पार्क जो नालो ॾिनो अथऊं उहो अॻियां लिखियल आहे पोर्ट ते अलबेदा वाइल्ड पार्क अल मदीना मदीने जे साईं हेॾो बि रस्तो वेंदो आहे पर मां अॼु ॿिए रस्ते ॾांहुं आहियो साईं वादीअ जिन ते वेंदे मदीने खां रस्ते में हे वाटर रिजर्वेयर बि ईंदो आहे हे पहाड़नि मां पाणी लहंदो आहे तो जॾहिं बारिशूं थींदियूं आहिनि उहे हेॾे पाणी गॾु कंदा आहिनि सॼो त माशाल्लाह साईं पूरी दुनिया में हाणे पाणी खे सेव करणु पाणी बचाव जी मुहिमा हलंदियूं पयूं पर उन जो हिकिड़ो प्रोजेक्ट हे बि तव्हांजे हथनि जे अॻियां हे साईं अलबेदा वाइल्ड पार्क हुतो त साईं छपरियूं ठाहे छॾी अथऊं माण्हुनि जे वेहण जूं तव्हां अचो पंहिंजे बचड़नि सां फैमिलियुनि सां सियारे में वधीक हिते मज़ो आहे या शाम जो ऊन्हारे में अहिड़ा अहिड़ा तव्हांखे नज़ारा ॾिसण में मिलंदा इंटरनेट भी आहे मोबाइल जा टावर धड़ाधड़ लॻा पिया आहिनि और नज़ारा कुझु अहिड़ा आहिनि रेड ग्रेनाइट जा पहाड़ वाह वाह साईं छा त नज़ारा असां वटि बि साईं आहिनि कारूं जर जबल पर असांजा माण्हू वरी हुनखे खपाइण चाहिनि था बाक़ी हिते ॾिसो वाह वाह जला सम्झ ॾे असांजे हुकुमराननि खे बाक़ी हिनखे साईं अॻियां 0 पॉइंट अचे थो पियो वाह वाह तव्हांखे मां वापसी ते ॾेखारींदुमि जंहिं महिल गाॾी न्यूट्रल में हाणे त पाण वेंदी आहे बहिजी हे साईं उहा कुंड अथव जंहिंखे चवंदा आहिनि वादीअ जिन चवंदा आहिनि पर साइंस चवंदी आहे साईं इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव जेके वधीक आहिनि जंहिंजे करे गाॾी पुश थींदी आहे अपोजिट
डायरेक्शन में, पर वधीक रब ई ॼाणे थो त हिन जो छा राज़ आहे। हिते तव्हां सियारे में अचो, हिते जूस, मकायूं, हिते माण्हू तव्हांखे काफ़ी मिलंदा पिकनिक कंदे। हिन पहाड़नि में हे ॾिसो साईं, उठ बुठ जी राइड वठो था, पंहिंजे बचड़नि खे वठी अचो पार्क। हे साईं अछड़ा उठ, हिते काफ़ी टूरिस्ट ईंदा आहिनि साईं। हे ईअं सम्झो दी एंड पॉइंट आहे। काफ़ी टूरिस्ट हिते ईंदा आहिनि साईं। हे उठनि ते वठी वेंदा आहिनि हेॾे घुमाइण फिराइण। 0 पॉइंट आहे, जेके बि ज़ारतां करण ईंदा आहिनि हिते। हे उन्हनि जे लाइ माण्हू पैदा ईंदा। हे साईं हाजी आयल आहिनि, कमंद जो जूस, बोतल, तव्हां हिते साईं नज़ारा करे था सघो। ॾिसो माण्हू साईं पंहिंजे बचड़नि सां इंडोनेशिया जा घुमा फिरा। एॾो हे छा त नज़ारो आहे साईं। माण्हू अचनि था खोड़ साईं, ज़ियारतां करण ईंदा। शाम जो अचो साईं त वॾो सुकून हूंदो अथव। राति जो बिल्कुलु साईं, असांजे बलूचिस्तान ॾे बि अहिड़ा नज़ारा आहिनि, पर असां वटि गोरख हिल स्टेशन आहे, उनजो ई तव्हांखे ख़बर आहे। हे रस्ता ॾिसो, वाह वाह। करप्शन न आहे न बाबा, ख़र्ची न आहे न, चांहि पाणी न आहे न, मसइलो इहो आहे न। हिते पैसा ॾिना आहिनि कम जा त कमु करे। रोड ॾिसो, हे ॾिसो साईं, हिते इहो थींदो अथव, गाॾी ॾिसो न्यूट्रल में आहे, पर तॾहिं बि 70 जी स्पीड सां पंहिंजो पाण थी हले पई। हिनखे तॾहिं वादी जन चवंदा आहिनि। ॾिसो पहाड़नि जे विच में अलाए कहिड़ो चकमक वारी कशिश आहे, जेका गाॾी खे धिकी थी हलंदी आहे। ॾिसो न्यूट्रल में गाॾी आहे, पर 70 जी 80 किलोमीटर पंहिंजो पाण डुकंदी थी हले। इन जा पैसा अथव साईं, सॼा पंहिंजो पाण गाॾी डुकंदी थी हले। इन जे करे साईं हिनखे वादी जिन चवंदा आहिनि। ऐं ॾिसो पंहिंजो पाण डुकंदी थी हले, न्यूट्रल में 90 ते पहुती आहे। इहा मकनातीसी ताक़त आहे वादी जिन जे हिन पहाड़नि। तिरकदी वेंदी गाॾी। हे ॾिसो 100 ते हालत सही, छिक बाबा छिक। तॾहिं हिनखे चवंदा आहिनि वादी जिन। 100 ते न्यूट्रल में आहे गाॾी साईं, पंहिंजो पाण तिरकदी थी वञे साईं। हिन वक़्तु असां उन जॻह ते मौजूदु आहियूं, ठीकु आहे, जेका मशहूरु आहे वादी जिन जे नाले सां। अलबेदा वाइल्ड पार्क आहे, सऊदी गवर्नमेंट जे तरफ़ां। ॿिन्ही पासनि खां पहाड़, ठीकु आहे, ज़ाइरीन बि काफ़ी अचनि था पिया। ऐं हिते तव्हांखे हिकिड़ो मां शइ ॾेखारियां। 0 आहे गाॾी हिन वक़्तु पार्किंग में आहे न, हिनखे मां हणंदुमि न्यूट्रल में, ठीकु आहे। ऐं ब्रेक तां जीअं पेर हटाईंदो न, गाॾी पाण चुराइणु शुरू थी वेंदी आहे। पाण वरितो, मां रेस नथो ॾियां। ॾिसो ॿई जॻह असांजूं हिते आहिनि, ठीकु आहे। ऐं ॾिसो गाॾी पाण वधणु शुरू थी वई, पाण वरितो। 10 जी स्पीड थी वई,
चवंदा आहिनि हिते इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव्स आहिनि साइंस चए थी, पर असां चवंदा आहियूं वादीअ जिन धिको था ॾियनि, अलाए छा रब थो ॼाणे, हक़ीक़त रब खे ख़बर आहे। पर ॾिसो उथंदे ई 17 18 फेर पहुती आहिनि, 22 पंहिंजो पाण। मूंखे लॻे थो हिन में का कशिश आहे पहाड़नि में, जेका साईं तव्हांखे हल त 30 पंहिंजो पाण। हे ॾिसो पंहिंजो पाण साईं, हे ॾिसो 40 35 का न का ज़रूरु साईं हिन में कशिश अथव। जेके या त पोयों आहिनि जिन जेके धिको था ॾियनि, उहा बि न आहे ॻाल्हि, रब ई बहितर थो ॼाणे त छा आहे। हे साईं वादीअ जिन जो कमाल, पंहिंजो पाण बहिजी थी वञे ॾाढी। ॾिसो त साईं गाॾी ॾिसो त पंहिंजो पाण हलियल आहे, ऐं इन ई पहाड़नि जे विच में वरी उहे वादियूं, खजनि जा बाग अची विया, चौधारी ख़ुश्क पहाड़ सफ़ा, पर विच में रब जी कुदरत हरियाली। ऐं साईं यूटर्न वठो त वरी होॾे ई बेदा वाइल्ड पार्क, सिधो वञो त तबूक मदीना, पहाड़नि जे विच में बाग ई बाग खजनि जा। बस साईं अॻोड़े आयासीं हिकिड़े रस्ते खां, हाणे वञो वरी ॿिए रस्ते खां, ॿिया नज़ारा रब जी कुदरत ॾिसंदे। हे सिंगल रोड आहे। इंशाल्लाह वरी जल्द मिलंदासीं हिकिड़ी नई जॻह तां। फ़िलहाल मदीने में आया आहियूं, मदीने जा रंग तव्हांखे ॾेखारियासीं। शेयर बाबा शेयर लाज़िम आहे। हलो पंहिंजो परिवारनि जो ख़्यालु रखिजो, इंशाल्लाह जल्द मिलंदासीं। जेसिताईं दुआनि में यादि। अल्लाह हाफ़िज़।